कई आहे, धरती जी ॻाल्हि कई आहे, जंहिं बि ज़ालिमनि खे ललकारियो आहे, जाबिरनि खे ललकारियो आहे, उनखे बख़्शियो नाहे वियो ऐं उनखे पोइ रस्ते तां हटाइण जी कोशिशि कई वई आहे। यकीनन मुंहिंजे शहीद वालिद खां पोइ जेको ख़ाल पैदा थियो आहे उहो भरिजणु मुश्किल ॾाढो आहे, लेकिन संदसि जी तहरीक, संदसि जी जदोजहद, संदसि जी स्ट्रगल जारी ऐं सारी आहे। ऐं सॼे सूबे सिंध में कराची खां वठी कश्मीर ताईं मां ॿाहिरां मुख़्तलिफ़ ज़िलनि में वियो हां, दोस्तनि सां मिलियो हां, प्रोग्राम कयां पियो ऐं माण्हुनि में संदसि जे शहादत खां पोइ अञा जोश वधियो आहे ऐं हाणे माण्हू चाहिनि था त बस ज़ालिमनि मां निजात जे लाइ को हक़ीक़ी ऐं अमली ऐं फाइनल लाइ अमल जोड़िजे जंहिंसां इन्हनि ज़ालिमनि जो मुक़ाबिलो करे सघिजे। अच्छा राशिद साहब, डॉक्टर साहब जी जेका शहादत थी उन जो असांखे पस मंज़र थोरो जेको तव्हां इन टच रहिया, जांच बि थी, माण्हू बि गिरफ़्तार थिया आहिनि, छा हो बुनियादी तौर ते जेका तव्हांखे शइ जेका नज़र आई? ॾिसो, काफ़ी हद ताईं मां उनखे डीप में वियो हां। ज़ाहिर आहे मुंहिंजी जमात आहे ऐं मुल्कगीर जमात आहे, हर घिटी हर महले में मुंहिंजो कारकुन आहे। मां ज़ाती तौर ते बि उनजी काफ़ी घणी इन्वेस्टिगेशन कई आहे, मुंहिंजी जमात कई आहे, गवर्नमेंट बि हिकिड़ी इन्वेस्टिगेशन कई आहे। फाइनल इन नतीजे ते पहुता आहियूं त शहीद इस्लाम, शहीद सिंध डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो साहब जे शहादत जो वॾे में वॾो कारण छा हो? उहो कारण इहो हो त उन जो आवाज़ दॿायो वञे। करायो कंहिं? उन में तमामु घणा चेहरा मुलविस आहिनि। कुझु उहे माण्हू आहिनि जेका गिरफ़्तार थिया आहिनि, अञा कुझु रूपोश आहिनि जेका गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। उन्हनि जे पोयां उन्हनि खे इस्तेमालु करण वारा, उन्हनि खे गाॾियूं ॾियण वारा, उन्हनि खे हथियार ॾियण वारा, उन्हनि खे पैसो ॾियण वारा ऐं वरी उन्हनि खां पोइ उन्हनि खे जेको आहे सपोर्ट फ्राहम करण वारा, जेकॾहिं असां पस मंज़र में वेंदासीं त इन जा पेरा उन्हनि कुवतुनि ताईं वञी पहुचनि था जेका हिन मुल्क जे अंदरि क़बाइली, लिसानी ऐं मज़हबी बुनियादनि ते झेड़ो कराइण घुरनि था ऐं इन्हनि झेड़नि कराइण खां पोइ जेका हिन मुल्क खे दोलख़्त करणु चाहिनि था ऐं जेका हिन सभा झिड़ी सिंध ते क़ाबिज़ रहणु चाहिनि था, उहे ई माण्हू मुंहिंजे शहीद वालिद जे शहादत में मुलविस आहिनि। पर बुनियादी तौर ते जेका शइ तव्हांखे इंडिकेट कई वई या ॿुधाई वई या जेका इन्वेस्टिगेशन थी, जेके माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि, तव्हां सम्झो था त उहे जेके आहिनि बिल्कुलु रियल हक़ीक़ी जेके आहिनि उहे जवाबदार आहिनि? 100%। ॾिसो, मां जो जेको ताल्लुक़ आहे उहो हिकिड़ो मज़हबी घराणे सां ताल्लुक़ आहे। मां हिकिड़े मज़हबी जमात सां मुंहिंजो ताल्लुक़ आहे। मुंहिंजी जमात सियासी ऐं मज़हबी जमात आहे ऐं मां मसनद ते जुमे जे मिंबर ते वेही करे माण्हुनि खे जुमे जी निमाज़ पढ़ायां थो। मां ईअं कीअं थो थी सघे त कंहिं बेगुनाह खे मां बेगुनाह फासायां? मुमकिन न आहे। असां पंहिंजी इन्वेस्टिगेशन कई असीं, गवर्नमेंट जी इन्वेस्टिगेशन जॾहिं असां मैच कईसीं त नतीजा इहे ई निकिता त इहे ई माण्हू मुलविस आहिनि। इन खां अॻिते हली करे जॾहिं फर्स्ट ही टाइम चेक कम लाइ आबादगार बिज ठाहिण वारनि जे तरफ़ां पेश कयो पियो वञे। ही आहे आबादगार बिज जो वाइदो। आबादगार बिज जी मुख़्तलिफ़ वैराइटियुनि सां मिले सभ खां वधीक कप। हियरिंग ही शुनाख्त परेड ई त असांजे माण्हुनि उन्हनि खे सुञातो आहे। वरी उन खां पोइ चलो ॾिठो मदरसे में जिन उन्हनि ॾिठो उन्हनि खे सुञातो आहे, मां बि उन केस जो हिसो आहियां। उन खां पोइ अॻिते माण्हुनि त असांजनि सुञातो, शाहिदनि सुञातो, असां सुञातो, मूं सुञातो, लेकिन उन खां अॻिते हली करे उन्हनि पाण जेका उते जजनि जी कमेटी वेठल हुई उन्हनि जे साम्हूं जुर्म बि कयो त हा असां इहो जुर्म कयो आहे। मतिलबु उनजो उन्हनि जेको सबबु ॿुधायो हूंदो उहो सबबु कहिड़ो हो? सबबु ॾिसो, हिकिड़ो बुनियादी माण्हू हो मास्टर माइंड जे लाइ। उन्हनि सभिनी चयो 6 माण्हू आहिनि, 6 मां 5 गिरफ़्तार थिया आहिनि, हिकिड़ो अञा गिरफ़्तार न थियो। उन्हनि 5 मां 3 माण्हुनि जो इहो मौक़िफ़ हो त असांखे लालच ॾिनी वई पैसनि जी त तव्हांजा घर पैसनि सां भरंदासीं। असांखे हायर कयो वियो, पैसनि ते किराए ते असांखे वरितो वियो ऐं असांखां पैसनि जी लालच ते इहो कमु करायो वियो आहे। ऐं असांखे त उन वक़्त ताईं डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरे जो चहिरो बि मालूम न हो त डॉक्टर साहिबु केरु आहे। इन्हनि माण्हुनि असांखे आङुर जो इशारो कयो मस्जिद में त ही डॉक्टर ख़ालिद महमूद आहे। उन खां पोइ असां उन ते फायर कया आहिनि ऐं मेन मुलज़िम बि उन ते फायर कया आहिनि, असां बि फायर कया आहिनि ऐं असां सॼी कार्रवाई कई आहे। बाक़ी त सभु इहो चवनि था त असांखे फलाणे माण्हू हायर कयो आहे जेको मास्टर माइंड आहे, लेकिन मास्टर माइंड जेको आहे उहो हिन वक़्त ताईं जुर्म जो एतराफ़ करण जे लाइ तयारु न आहे। हालांकि उन जा पंहिंजा साथी उन जे मथां उन जे साम्हूं मुंहं ते उनखे चवनि था त तूं असांखां क़तल करायो आहे, असां तुंहिंजे चवण ते क़तल कयो आहे। अच्छा, पर उहो अञा जेको आहे नथो बस उहो अञा ताईं एक्सेप्ट करण जे लाइ तयारु न आहे कोर्ट में। अलबत्ता जेको पुलिस इन्वेस्टिगेशन हुई उन जूं वीडियोज़ असां वटि मौजूदु आहिनि, उन में बि उन एतराफ़ कयो आहे त हा मां कयो आहे, लेकिन कोर्ट में वञण जे लाइ तयारु न आहे। अलबत्ता
त जेको पुलिस इन्वेस्टिगेशन आहे उते उन एतराफ़ कयो आहे, उनजी वीडियो मौजूदु आहे। अच्छा, हिन वक़्तु जेको केस प्रोसेस में हले पियो थो ATC कोर्ट सकर में, त उन में बि जेका असांखे इंफॉर्मेशन आहे त उन में का डिलेज थियनि थियूं या उन में ताख़ीर थिए थी या जवाबदारनि जी जेका प्रोडक्शन आहे उते उनजी जेका उते रसाई आहे उहा नथी। हाँ त हैरान आहे ज़फ़र भाई, तमामु घणो हैरान हा। चवनि था त उन्हनि खे सिक्योरिटी थ्रेड आहे। कंहिंखां सिक्योरिटी थ्रेड आहे? गवर्नमेंट इहो बि त ॿुधाए, जेकॾहिं सिक्योरिटी थ्रेड जो प्रॉब्लम हुजे हा त डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरे जो जनाज़ो काफ़ी हो। 1 मिलियन खां ओवर माण्हू हा। सिंध जो न, पाकिस्तान जे तारीख़ जो सभ खां वॾो जनाज़ो हो। लेकिन तव्हां ॾिठो त कंहिं हिकिड़े माण्हू जो वार वंगो न थियो, कंहिंखे पत्थर न लॻो। हे मुंहिंजे ऐं मुंहिंजे शहीद बाबे जे तालीमात जो मशन हो त असांखे अमन अमान क़ाइमु करणो आहे। इस्लाम मूंखे दर्स अमन जो थो ॾे, सलामती जो दर्स थो ॾे, कंहिंखां थ्रेड आहे। ऐं उन ॾींहं खां वठी हिन ॾींहं ताईं पोज़ीशन इहा आहे जो हिकिड़ो बि हियरिंग बराए नाम त आहे, लेकिन मुल्ज़िम कोर्ट में कोन था अचनि। लफ़्ज़ी तौर ते हिकिड़े लफ़्ज़ जी बि कार्रवाई कोर्ट में न आहे थी, या कहिड़े क़िस्म जी हियरिंग आहे। मां सम्झां थो या मुंहिंजे जमात जी, मुंहिंजे कारकुननि जी, सिंध वासियुनि जे शराफ़त ऐं सब्र जो नाजाइज़ फ़ाइदो सिंध हुकूमत वठे पई। ऐं उहे शायदि चाहिनि था, उहे कुवतूं शायदि चाहिनि थियूं, जिन चाहियो पे त शहीद ख़ालिद महमूद सुमरे जी शहादत खां पोइ हिते मज़हबी बुनियादनि ते, क़बाइली बुनियादनि ते ऐं लिसानी बुनियादनि ते झेड़ो थिए। उहे चाहिनि था त शायदि को झेड़ो थिए, हे उथनि मुश्तइल थियनि ऐं विढ़नि त असां इन खे हिकिड़ो मज़हबी या क़बाइली या लिसानी बुनियादनि ते इन खे रुख़ ॾियूं। लेकिन ईअं न थींदो, कतई तौर ते न थींदो। असां सिंध जा रहवासी आहियूं, सिंध में अमन असांजी पहिरीं तरजीह आहे। लेकिन 2 अप्रैल ते मां ॾिठो त 26 फरवरी ते हैदराबाद सखर में असां सिंध जे तारीख़ जो सभ खां वॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयोसीं। तहफ़्फ़ुज़ नामूस रिसालत, तहफ़्फ़ुज़ मदारिस दीनिया ऐं शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो साहब जे कातिलनि खे केफ़र किरदार ताईं पहुचाइण जे लाइ। ऐं उते मां डेडलाइन ॾिनी ही सिंध हुकूमत खे, त अचो असां सां ॻाल्हायो, विहो ऐं के बि ॻाल्हियूं त असां तव्हां जूं ॻाल्हियूं मञण जे लाइ तयार हो। असांखे बि ॿुधो, असांखे ॿुधायो। जेकॾहिं न त 2 अप्रैल ते मां हैदराबाद खां लॉन्ग मार्च जो ऐलान कंदुसि, जेका वज़ीर आला हाउस जो घेराव कंदी। ऐं मां उन्हनि खे चयो हो त ही ताहिरुल क़ादरी ऐं इमरान ख़ान जी डेडलाइन न आहे, ही ग़ुलामान मुस्तफ़ा जी डेडलाइन आहे, ही डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो शहीद सां मोहब्बत कंदड़नि जी डेडलाइन आहे, ही हक़ीक़ी सिंध वासियुनि जी डेडलाइन आहे। लेकिन शायदि हुकूमत खे इहा ॻाल्हि मुंहिंजी मज़ाक लॻी। 2 अप्रैल ते असां वञूं पिया हैदराबाद खां, ऐं तव्हां ॾिसंदो त सखर जे एहतिजाज जो रिकॉर्ड असां हैदराबाद में टोड़ियूं पिया। ऐं सिंध जे तारीख़ जो सभ खां वॾो एहतिजाज सिंध हुकूमत जे ख़िलाफ़ हैदराबाद खां थींदो। ऐं असां जमात फ़ैसिलो करे चुकी आहे त कराची CM हाउस जे तरफ़ लॉन्ग मार्च कंदासीं। मुतालबा कहिड़ा आहिनि उन में ॿिया? ही टाइम चेक अमल लाइ तूबा सीड कारपोरेशन वारनि जे तरफ़ां पेश कयो पियो वञे। तूबा सीड कारपोरेशन जो वणनि जो बिज ज़रई माहिरनि जी निगरानी हेठि जदीद ऑटोमेटिक मशीनुनि जे ज़रिए तयारु कयल, बीमारियुनि जे ख़िलाफ़ वधीक सघ रखंदड़, 70 खां 75 मण फ़ी एकड़ पैदावार ॾींदड़। जेके तव्हां ॿुधायो आहे टे, उन में बुनियादी तौर ते जेका मुतालबा आहिनि, सभ खां पहिरियों मुतालबो इहो आहे त शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो जे क़त्ल में मुलविस माण्हू जेका ॿाहिरि आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। ॿियो जेका उन में पोयां हथ मुलविस आहिनि, जिन सपोर्ट कई आहे, जिन गाॾियूं ॾिनियूं आहिनि, जिन पैसा ॾिना आहिनि, जिन हथियार ॾिना आहिनि, जिन उन्हनि खे इन ॻाल्हि ते उकसायो आहे, उन्हनि खे बि गिरफ़्तार कयो वञे। 2 टियों केस जी हियरिंग हलाई वञे। ऐं चौथों मुतालबो हाणे असां इंक्लूड कयो आहे त हर आए ॾींहुं नवनि तरीक़नि सां हे मेड़ियूं वठी था अचनि। ऐं मेड़ जो बि ॾाढो अजीब तरीक़ो आहे। सिंध में तव्हां ॾिसो पिया मेड़ जो हिकिड़ो रिवाज आहे, तरीक़ो आहे, लेकिन हिते सॼे शहर खे त ख़बर आहे त मेड़ आहे। ऐं सॼे शहर खां वाक़ त कंदा अचनि था, माण्हुनि खे त ॾेखारींदा अचनि था, मीडिया खे त इतला आहे, पुलिस ऐं इंतिज़ामी खे त इतला आहे, लेकिन वारिसनि खे इतला ई कोन्हे त मेड़ थी अचे, ख़बर ई न आहे। ओचितो अची दरवाज़े ते बीह था रहनि ऐं मेड़ में केरु आहे? पाण कातिल जा भाइर, कातिल जा पुट, कातिल जा चाचा, कातिल। सिंध जे तारीख़ में अहिड़ी मेड़ ॾिठी अथव जो कातिल पाण मेड़ खणी वञनि? के विचनि खे मोकिलिबो आहे, ॿियनि माण्हुनि खे मोकिलिबो आहे। ऐं हिते चवनि था त असां क़तल न कयो आहे, कोर्ट में मञनि था असां क़तल कयो आहे, पुलिस इन्वेस्टिगेशन में मञनि था त असां डॉक्टर साहब खे शहीद कयो आहे। असां इन मेड़ खे मुस्तरद बि कयो आहे। उन सां गॾोगॾु असां इहो सम्झूं था त इहा सोचियल सम्झियल साज़िश आहे त इन मामले खे, इन केस खे ख़राबु कयो वञे। इन सिलसिले में बि असां उते इंक्लूड कयो आहे त इन्हनि मेड़नि वारनि सिलसिलनि खे रोकियो वञे, असांजे सब्र जे पैमाने खे लबरेज़ न कयो वञे, ऐं बंदि पियल मदरसनि खे खोलियो वञे। जिन लाउड स्पीकर एक्ट जे मुतालिक़ जेकियूं हुकूमती ग़लति अहकामात आहिनि उन सिलसिले में बि असांजा मुतालबा आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु जेका सिंध जे अंदरि वधंदड़ दहशतगर्दी आहे, तव्हां ॾिठो मुंहिंजो शहीद वालिद इन दहशतगर्दी जे नज़र थियो, शिकारपुर में हेॾो वॾो नुक़सानु थियो, ज़ालिमनि जेको ज़ुल्म कयो आहे, हिन सबा झिड़ी सिंध खे दहशत
दहशत गर्दन खां पाक कराइजे। इहे मुतालबा खणी असां वञूं पिया ऐं CM हाउस जो 2 अप्रैल ते घेरा कयूं पिया। अच्छा, मेड़ जे हवाले सां थोरो अञा ॻाल्हि ॿोल तव्हां सां कंदासीं त मतिलबु तव्हां उनखे कंसीडर बि नथा कयो त उन्हनि सां को ॻाल्हि ॿोल बि करणी आहे या उन्हनि जो जेका मेड़ अचे थी पई उन्हनि सां हिन हवाले सां ॻाल्हाइणो, तव्हां कानूनी तौर ते चाहियो था त उन्हनि खे रोको? भाउ ज़फ़र ॾिसो, 2 ॻाल्हियूं आहिनि। बुनियादी तौर ते हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त कंसीडर मां करण वारो अकेलो न आहियां, छो त मुंहिंजे शहीद वालिद जा वारिस रुगो असां 6 भाइर न आहियूं। मुंहिंजे शहीद वालिद जी वारिस पूरी जमात जमीयत उलमा इस्लाम आहे। सिर्फ़ु जमीयत उलमा इस्लाम न, सिंध में रहंदड़ हर गैरतमंद सिंधी मुंहिंजे वालिद जो वारिस आहे। फ़ैसिलो सिंध जो क़ौम, सिंध जो आवाम ऐं मुंहिंजी जमात कंदी। लेकिन कीअं मेड़ खे कंसीडर कयां, कंसीडर कयां, उहो ई आला जेको कारण इन्वेस्टिगेशन में मञे थो त मां क़तल कयो आहे, लेकिन जॾहिं क़ुर खयूं था अचनि शहरनि खे बेवकूफ़ बणाइण जे लाइ, मञण जे लाइ तयारु न आहिनि, त इहो डबल पॉलिसी छाजी आहे, डबल गेम छाजी आहे? मां कीअं कंसीडर कयां? उते उन खां ॿुधां थो पाण कातिल खां त मां मुंहिंजे साम्हूं उन इतराफ़ कयो आहे त मां क़तल कयो आहे, हिते हुनजा घर वारा चवनि था न कयो आहे, त कीअं कंसीडर कयां? सवाल ई निशान आहे मुंहिंजे लाइ। मतिलबु हू न बिल्कुलु जेको आहे कन्फेस कयो आहे, सभु शइ मञी आहे। ऐं असां हिकिड़ो अटल फ़ैसिलो कयो आहे त शहीद ख़ालिद महमूद सुमर जे कातिलनि खे कंहिं बि सूरत में माफ़ी न मिलंदी। हुकूमत खां मुतालबो कयो आहे त उन्हनि खे ट्यास ते टंगियो, फाहीअ ते टंगियो। जेकॾहिं न हुकूमत असांखे मजबूर कयो त पोइ हालात असांजे मथां, हालात जी ज़िमेदारी असांजे मथां आयद न थींदी, हुकूमत सिंध जे मथां आयद थींदी। पर इन सिलसिले में जेको आहे जेको तव्हांजो वकील आहे उहो छा थो ॿुधाए त मतिलबु प्रोसीडिंग छो नथियूं थियनि, केस जेको आहे प्रोसिक्यूट छो नथो हले? असांजो वकील ॾाढो पैनल आहे वकीलनि जो, ऐं तमामु लाइक़ ऐं फ़ाइक़ वकील आहिनि, तमामु बहितरीन वकील आहिनि, मञियल वकील आहिनि। उहे ख़ुदि परेशान आहिनि त असां आए ॾींहुं वञूं था ऐं उते प्रोसीडिंग बि नथी थिए, कैदी खे खणी बि नथा अचनि, मज़े जी ॻाल्हि नथा अचनि ऐं हाज़िरी रजिस्टर में लॻी थी वञे। हैरान कंदड़ ॻाल्हि आहे त कातिल अचे नथो ऐं कोर्ट जे रजिस्टर में हुनजी हाज़िरी लॻल आहे। इहो किथां जो इंसाफ़ आहे? जज बि शायदि नथो वेहे कोर्ट में, जज बि नथो वेहे। त असां ॾिसूं पिया हाणे जेकॾहिं कुझु न थियो त ईंदड़ 2 अप्रैल खां पोइ असांजी जमात लाइ अमल तयारु कंदी। शायदि असां एप्लीकेशन ॾियूं केस खे कराची मूव करण जे लाइ। राशिद साहब, हीउ बि जेको आहे चयो पियो वियो त डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरे साहिब जो जेको केस आहे उहो जेको आहे फ़ौजी अदालत में उमाणियो वेंदो, त इन हवाले सां हितां जी जेका इंतिज़ामिया या पुलिस आहे उन सां तव्हांजी का इंटरेक्शन थी आहे, को तव्हां खां पुछा गछा थी आहे या एप्लीकेशन वग़ैरह तव्हां ॾिनी आहे? न, असां त ज़ाती तौर ते एप्लीकेशन न ॾिनी आहे, लेकिन मां सां सखर एयरपोर्ट ते मां कराची वञा पियो त SSP सखर जी मुलाक़ात थी एयरपोर्ट ते। उन मूंखे चयो त असां सखर ज़िले मां रुगो हिकिड़ो ई केस फ़ौजी अदालत मोकिलियो आहे ऐं उहो अवां जे वारिद शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरे साहिब जो केस आहे। त मां चयो असांखे को ऑब्जेक्शन न आहे। असां पहिरें ॾींहं खां वठी अॼु ॾींहं ताईं कानूनी तौर ते कंहिं बि क़िस्म जो को मुंझारो विझण जा सबब न आहियूं बढ़िया। ईअं त सुभाणे इहो चवंदा बाबा मालिकनि जे तरफ़ां ही मुंझारो थियो, ही जेको आहे रुकावट थी, इन जे करे असां मुकमल कोऑपरेट कयो आहे। इन हद ताईं जो मां SSP सखर खे चयो हो पहिरें ॾींहुं, उहा मां मीडिया सां हिते बि ॻाल्हि कई हुई त जेकॾहिं इन्वेस्टिगेशन में मुंहिंजी ज़रूरत पवंदी त मां बि हलण जे लाइ तयारु आहियां, लेकिन साफ़ ऐं शफ़ाफ़ इन्वेस्टिगेशन थियणु घुरिजे। त असां कानूनी कंहिं बि उन में रुकावट नथा विझणु चाहियूं। असां चाहियूं था त कानूनी तौर ते ई मुजरिमनि खे सज़ा मिले, पोइ चाहे उहा फ़ौजी अदालत ॾे, चाहे ATC ॾे, चाहे आम अदालत ॾे, जेका बि कोर्ट ॾे, असांखे एतिराज़ न आहे। लेकिन असांजी सिर्फ़ु मुतालबो एतिरो आहे, डिमांड एतिरी आहे त केस हले ऐं हक़ीक़ी मुजरिमनि खे बेनकाब कयो वञे ऐं जिन इहा वारदात कई आहे या कराई आहे उन्हनि खे ट्यास ते टंगियो वञे। अच्छा, हिन वक़्तु जेका सिचुएशन आहे सिंध जे अंदरि दहशतगर्दी जे हवाले सां, ख़ासि करे असांजा जेके पुरमन इलाइक़ा आहिनि जंहिंमें जेका वाद शिकारपुर वारो इहो जेको एरिया आहे उन में हाणे दहशतगर्दीअ जा वाक़िया तमामु वॾी लेवल ते थियणु शुरू थिया आहिनि ऐं हिकिड़ी वॾी जेका आहे तमामु घणी तशवीश आहे इन हवाले सां सिंध जे माण्हुनि में, छाकाणि त असांजी जेका हीअ धरती आहे तमामु हिकिड़ी पुरमन ऐं हिकिड़ी बुज़ुर्गनि जी जेका धरती आहे ऐं हिते इन क़िस्म जो कॉन्सेप्ट ई न आहे रहियो। तव्हां इन मामले खे कीअं था ॾिसो? मुंहिंजे शहीद वालिद जे सॼी ज़िंदगी खां तव्हां वाक़िफ़ हो, लेकिन उन जी ज़िंदगीअ जी आख़िरी तक़रीर जेकॾहिं तव्हां खणी ॾिसो त ॾाढी माना ख़ेज़ तक़रीर आहे। आख़िरी तक़रीर में बि मुंहिंजे शहीद वालिद इहो चयो त हिन मुल्क जे अंदरि, ख़ासि तौर ते असांजे सबा झुड़ी सिंध जे अंदरि आलमी कुव्वतूं ऐं उन्हनि जा नुमाइंदा ऐं उन्हनि जा कारिंदा क़बाइली
लिसानी ऐं मज़हबी बुनियादनि ते झेड़ा कराए हिन सिंध खे टोड़णु चाहिनि था। कराची सिंध जी सिसी ऐं मुंडी आहे उनखे पंहिंजे धड़ खां धार करणु चाहिनि था ऐं उहो सिंध जे कोयले ते तव्हां ॾिठो बदीन में केतिरो वॾो पेट्रोल असां वटि निकिरे थो, गैस जा ज़ख़ीरा निकिरनि था, उन्हनि ते उहे आलमी कुवतूं कब्ज़ो करणु चाहिनि थियूं। जॾहिं पुरअमन सिंध हूंदी त उहे कब्ज़ो कीअं कंदा? ही मुंहिंजे शहीद वालिद पंहिंजी ज़िंदगी जे आख़िरी तक़रीर में बि इन जो ज़िक्र कयो आहे। ऐं पोइ तव्हां ॾिठो त शिकारपुर सान्हे जेको थियो सिंध जे तारीख़ जो सभ खां वॾो अज़ीम सान्हो हो जो बेगुनाह माण्हू मस्जिद में निमाज़ पढ़ंदे ऐं उन्हनि खे जेको आहे उहो शहीद कयो वियो। मां इन ॻाल्हि खे त यानी इहा त मुंहिंजे शहीद वालिद जी ज़िंदगी जो निचूड़ हो, उनजे ज़िंदगी जे तालीमा जो इनखे कंटिन्यू कयूं था वक़्फ़े खां पोइ। नाज़रीन, ब्रेक जो टाइम थियो आहे, नंढड़ी ब्रेक खां वेलकम बैक। नाज़रीन, कंटिन्यू कयो साईं। उनखे मुंहिंजे शहीद वालिद जी ज़िंदगी जो निचोड़ इहो आहे त मुल्क जे अंदरि जेको माण्हू दहशतगर्दी करे थो, जेको आम माण्हुनि खे क़तल करे थो, मासूम माण्हुनि खे मारे थो, चाहे उहो मार्केटुनि में, चाहे उहो मस्जिदुनि में, चाहे उहो कहिड़ी बि जॻह ते, उहो रब रहमान जो बंदो न आहे, उहो शैतान जो बंदो आहे। जेको ग़रीब माण्हुनि खे मारे थो, जेको मासूमनि खे मारे थो, मासूमनि जो क़त्ल आम करे थो, उहो रब खे राज़ी नथो करे, उहो शैतान खे राज़ी करे थो। लेकिन हिन ॻाल्हि खे सम्झणो पवंदो ऐं इन सूरत हाल जे लाइ सिंध जे सभिनी धुरियुनि खे, सियासी समाजी मज़हबी धुरियुनि खे गॾु विहणो पवंदो, क़ौम परस्तनि खे गॾु विहणो पवंदो ऐं उन्हनि आलमी कुवतुनि जे इन्हनि साज़िशुनि खे सम्झणो पवंदो ऐं पंहिंजी धरतीअ खे क़बाइली, लिसानी ऐं मज़हबी बुनियादनि ते थींदड़ दहशतगर्दीअ खां बचाइणो पवंदो। उन जे लाइ सॼी सिंध खे यकजहती जो मुज़ाहिरो करणो पवंदो। हिते मुख़्तलिफ़ जेके मज़हबी अॻवान आहिनि उन्हनि खे टारगेट कयो वियो आहे, या इवन जेके मुख़्तलिफ़ फ़िरका आहिनि उन्हनि जे माण्हुनि खे बाक़ाइदे जेको आहे अंदरूनी सिंध जे हिननि इलाइक़नि में, असांजे हिननि शहरनि में टारगेट कयो वियो आहे। सिंध जा जेका माण्हू आहिनि मासूम माण्हू आहिनि, प्यारा माण्हू आहिनि, मुहबत करण वारा माण्हू आहिनि, उहे कंहिंसां बि मुहबत कंदा आहिनि त वालिहाना मुहबत कंदा आहिनि। इहो ई तासुर ॾिनो वियो। तव्हां ॾिठो लिसानी बुनियादनि ते लड़ाई पुराणी हले पई सिंध जे अंदरि। उहे माण्हू जेका सॼी ज़िंदगी हिते गुज़री वई, ॼाया बि हिते, बर्थ सर्टिफिकेट उन्हनि जा हिते ठहिया, उन्हनि जा डेथ सर्टिफिकेट हिते ठहिया, लेकिन उहे पाण खे सिंधी सॾाइण जे लाइ तयारु न आहिनि। अॼु बि उहे पाण खे मुहाजिर सॾाइनि पिया, अॼु बि उहे सिंध खे टोड़ण जी ॻाल्हि कनि पिया, अलॻि सूबे जी ॻाल्हि कनि पिया। ऐं इहो आलमी साज़िशुनि जो हिकिड़ो हिसो आहे। ॿियो हुनजो वॾे में वॾो हिसो हो त क़बाइली बुनियादनि ते सिंध जे अंदरि खून रेज़ी कराई वञे। ऐं तव्हां ॾिठो जेतिरा माण्हू सिंध जे अंदरि क़बाइली तकरारनि में मुआ आहिनि, पूरे पाकिस्तान जी हिस्ट्री खणी ॾिसो, किथे बि एतिरा माण्हू न आहिनि मुआ जेका माण्हू क़बाइली तकरारनि में मुआ आहिनि। इहा बि आलमी साज़िश जो हिसो ई। बदकिस्मती सां उन साज़िश में बि असांजा लोकल माण्हू शरीक हा। लिसानी बुनियादनि ते, क़बाइली बुनियादनि ते जेका कराई वई, असांजा वॾेरा कबीलनि जा सरदार उन्हनि खे हथी वठनि था। ऐं हाणे मज़हबी बुनियादनि ते इहो सिलसिलो करायो वियो आहे ताकी हर तरफ़ खां बाहि पखेड़ी वञे ऐं हिन सिंध खे ॾांदारनि सां मेड़ियो वञे ऐं सिंध खे टोड़ियो वञे। लेकिन इनशा अल्लाह हीअ सिंध पहिरियां बि न टुटी, ही घणनि कोशिशुनि खां पोइ हाणे बि कोशिशूं थियूं, हीअ सिंध न टुटंदी। हीअ सिंध पहिरियां बि शाद ऐं आबाद ही अलाह कंदो त सिंधियुनि जे महिनतुनि सां, प्यार ऐं मुहबत सां ऐं असांजे हिननि कोशिशुनि जा हीअ सिंध महफ़ूज़ ऐं शाद ऐं आबाद रहंदी। डॉक्टर साहब, जेका मज़हबी त सियासत चलो न कई, पर क़ौम परस्त सियासत जे हवाले सां बि हुनजो जेको आहे तमामु हिकिड़ो पॉज़िटिव ऐं वॾो किरदारु आहे ऐं हुनखे माण्हू जेको आहे सो क़ौम परस्त अॻवान बि सम्झंदा सिंध जा माण्हू। त तव्हांजो इन हवाले सां कीअं? यकीनन मुंहिंजे वालिद जेकॾहिं निमाज़ जी ॻाल्हि कई, रोज़े जी ॻाल्हि कई, हज ऐं ज़कात जी ॻाल्हि कई त उनखे पंहिंजे ईमान जो हिसो सम्झी करे कई। साॻी जॻह ते जेकॾहिं मुंहिंजे वालिद सिंध धरती जी ॻाल्हि कई, ग़रीबनि जी, मिसकीननि जी, हारियुनि जी, अपाहजनि जी ॻाल्हि कई, ज़ालिमनि खे ललकारियो त उनखे बि ईमान जो हिसो सम्झी करे ललकारियो। ऐं हीउ सिंध धरतीअ जो वाहिद ख़तीब हो, वाहिद मौलवी हो, वाहिद मज़हबी ऐं सियासी लीडर हो जंहिं सेनेट जे फ्लोर तां बि ज़ालिमनि खे ललकारियो, सिंध धरतीअ जे हक़नि जे आवाज़ उथारियो। त मस्जिद जे जुमे जे तकरीर में बि हिन सिंध धरतीअ जेको आहे उहो दुश्मननि खे ललकारियो ऐं सिंध धरती जे हक़नि जी ॻाल्हि कई। संदसि जो मशन उहो ई
जारी ऐं सारी आहे। मुंहिंजे जुमे जी तकरीरुनि खे तव्हां खणी ॾिसो, मुंहिंजे जमीयत उलमा इस्लाम जे जलसनि खे खणी ॾिसो, जो हर आए ॾींहुं कराची खां वठी कश्मीर ताईं हिकिड़ो माण्हुनि जो समुंड आहे ऐं शहीद जे खून खां पोइ सिंधवासी वालिहाना तौर ते जमीयत उलमा इस्लाम में शामिल थिया आहिनि ऐं लखनि जे तादाद में जमीयत उलमा इस्लाम में इज़ाफ़ो थियो आहे सिंध में। मुंहिंजी हर तकरीर ओसि ताईं कंप्लीट न आहे जेसीं ताईं मां पंहिंजे शहीद बाबे जो उन मशन खे अॻिते खणी नथो हलां ऐं उन में सिंध धरती जा हक़, ग़रीबनि, मिसकीननि, यतीमनि जा हक़ आहिनि ऐं सिंध खे वागुनि जे वातनि मां आज़ादु कराइण जी जदोजहद आहे ऐं इहा जदोजहद जारी रहंदी। हिकिड़ो कॉन्सेप्ट जेको आहे इहो चयो पियो वञे त मदरसनि में जेको आहे दहशतगर्दी जी जेका आहे तालीम ॾिनी पई वञे या इन क़िस्म जा एलिमेंट्स उहे पालीनि था या अनरजिस्टर जेके आहिनि गैर रजिस्टर जेके मदरसा आहिनि उन्हनि में इन क़िस्म जी शइ थी या कंहिंखे ख़बर ई न आहे मुख़्तलिफ़ हंधि अहिड़ा मदरसा जेको आहे सो क़ाइमु कया विया आहिनि। इन हवाले सां तव्हां रिएक्ट बि कयो पिया, एहतिजाज बि थियनि पिया, इहो छा मामिलो आहे? ॾिसो ॿ गुज़ारिशूं आहिनि, तव्हां हिननि खे ॿिनि पहलुनि में खणी विया आहियो, रजिस्टर ऐं गैर रजिस्टर। जेसि ताईं कानूनी घुर्जूं आहिनि, कानूनी घुर्जूं असां पाकिस्तान जा बाशिंदा आहियूं, असांजे मथां फ़र्ज़ु थिए थो त असां पाकिस्तान जे कानून जो एहतराम कयूं ऐं असां एहतराम कयूं पिया। तमामु हींअर बि हिकिड़े मदरसे में वेठा आहियो, मूंखे ॿुधायो त किथे कंहिं तालिब जे हथ में तव्हांखे ॾंडो बि नज़र आयो आहे? सॼो मदरसो तव्हां ॿारहां घुमंदा रहिया आहियो। दहशतगर्द आहे, जेकॾहिं उहो पैंट शर्ट में आहे त बि दहशतगर्द आहे, उहो जेकॾहिं क़बाइली बुनियादनि ते आहे दहशतगर्द आहे, लिसानी आहे दहशतगर्द आहे, उहो जेकॾहिं ॾाढ़ी ऐं पटको पाए थो अचे त उहो दहशतगर्द आहे। दहशतगर्द जो कोई दीन कोन्हे, कोई ठाट कोन्हे, कोई ठिकाणो कोन्हे। असांजो इहो पहिरें ॾींहं खां मुतालबो आहे त दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं दहशतगर्द जहिड़े बि रूप में लिखियलु आहे, चाहे उहो ॾाढ़ी ऐं पटके जे रूप में छो कोन्हे, उनखे वठी करे ट्यास ते टंगियो वञे। दहशतगर्दीअ जी कंहिं बि सूरत में हिमायत नथी कई वञे, लेकिन दहशतगर्दी जी आड़ बणाए करे सिर्फ़ 21वीं तरमीम में मज़हबी नालो इस्तेमालु करे ऐं मदरसनि खे टारगेट करणु, उहे मदरसा जेका पाकिस्तान जा सभ खां वॾा NGOs आहिनि, उहे मदरसा जेका ग़रीबनि जे ॿारनि खे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे तरफ़ सॾनि, क़ुर जी तालीम था ॾियारनि। मां तव्हां खां थो पुछां, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई कहिड़े कॉलेज ऐं यूनिवर्सिटी जो फारिग़ तहसील हो? हज़रत लाल शहबाज़ कलंदर कहिड़े कॉलेज ऐं यूनिवर्सिटी जो फारिग़ तहसील हो? जेकॾहिं सिंधु जे इन्हनि वॾड़नि बुज़ुर्गनि जिन सिंधु जे अंदरि प्यार, पापोह, अमन जी ॻाल्हि कई, इन्हनि जे तालीमी निसाब खे ॾिसंदो त इहे हिननि मदरसनि जी पैदावार आहिनि, जेका हिननि मदरसनि मां क़ुर ऐं सुन्नत जी तालीमात खणी करे उन्हनि सिंध में पूरे मुल्क जे अंदरि फैलाई। मदारिस खे सिर्फ़ टारगेट बनाइण इहा ज़्यादती आहे, इहो सिलसिलो बंदि थियणु घुरिजे। दहशतगर्द जेकॾहिं मदरसे में लिखियलु आहे त मूंसां ॻाल्हाइनि, मुंहिंजी जमात सां ॻाल्हाइनि। मां जमीयत उलमा इस्लाम जे मदरसनि जे हवाले सां चैलेंज थो कयां हिन वक़्तु बि त को हिकिड़ो मदरसो सिंध जे अंदरि जमीयत उलमा इस्लाम जो ॾेखारिनि जंहिंमें सिर्फ़ु हिकिड़ी बंदूक या जंहिंमें हिकु जेको आहे उहा गुलेरीअ जी ट्रेनिंग ॾिनी वेंदी हुजे, मुमकिन कोन्हे को। लेकिन ख़ुदि वज़ीर दाख़िला चई चुको आहे त 100 मां 95% मदरसा क्लियर आहिनि, रुगो 5% मदरसा आहिनि जेका जिनमें दहशतगर्दी थिए पई, त पोइ 5% मदरसनि जे करे 95% मदरसनि खे टारगेट करणु, उन्हनि जे अंदरि छापा हणणु, उन्हनि जे अंदरि तलाशी वठणु, मां सम्झां थो त इहो ग़ैर मुनासिब तरीक़ो आहे। रही रजिस्ट्रेशन, बिल्कुलु रजिस्ट्रेशन थियणु घुरिजे, रजिस्ट्रेशन कराइणु घुरिजे। असां पंहिंजनि जमात जे दोस्तनि खे पाबंद कयो आहे त उहे रजिस्ट्रेशन कराइनि ऐं 90% माण्हू हीउ इदारो जंहिंमें पाण वेठा आहियूं इहो 1947 जो रजिस्टर थियल आहे, 1947 जो। असां कानून जी पासदारी कई ई कयूं था, कंदा रहंदासीं, लेकिन सिम तस्दीक कराइण जे लाइ त डेडलाइन मिले थी, तारीख़ ते तारीख़ मिले थी, इज़ाफ़े ते इज़ाफ़ो मिले थो ऐं मदरसनि जी रजिस्ट्रेशन जे लाइ हिकिड़ी तारीख़ मुक़ररु कई वई ऐं उनखां पोइ रजिस्ट्रेशन बंदि कई वई आहे। इहो ग़लति तरीक़ो आहे। मदारिस जी रजिस्ट्रेशन खे खोलियो वञे ऐं मदरसनि खे रजिस्ट्रेशन कयो वञे ताकि उहे बहितरीन नमूने सां क़ुर जी हदीस जी तालीम ॾेई सघनि, माण्हुनि खे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे तालीमात खां आगाह करे सघनि। बाक़ी दहशतगर्द जिते बि आहे उनखे वठी फाई ते लटकायो वञे। असां हुकूमत सां सहकार कयो आहे, कयूं था, कंदासीं। मदरसा त हिन वक़्तु जेको आहे सिंध जे अंदरि या पूरे पाकिस्तान जे अंदरि तमामु वॾे तादाद में आहिनि, त तव्हां सम्झो था त अञा वधीक ज़रूरत आहे त उहे मदरसा जेको आहे अञा क़ाइमु थियनि ऐं इन क़िस्म जो सिलसिलो जारी रहे। ॾिसो, पॉपुलेशन जे हिसाब सां मदरसा घणा आहिनि या स्कूल घणा आहिनि? यकीनन स्कूलनि जो रेशो मदरसनि खां तमामु घणो मथे आहे, लेकिन हर आए ॾींहुं स्कूल क़ाइमु थियनि था ताकि माण्हुनि खे बुनियादी तालीम मिले। त यकीनन असां मुस्लमान आहियूं, मुस्लमाननि जी औलाद आहियूं, असां कलमो पढ़ण वारा आहियूं, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहो कलमो असांखे कीअं ईंदो? असां निमाज़ कीअं पढ़ंदासीं? असांखे सजदो कीअं करणो आहे? सजदे में पढ़णो छा आहे? असांखे सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी खां कीअं रोशनासी मिलंदी? यकीनन हे दीनी इदारा ई। जेकॾहिं डेंटल कॉलेज में
आर्थो जो डॉक्टर पैदा नथो थी सघे, आम कॉलेज में डेंटल डॉक्टर पैदा नथो थी सघे, इंजीनियरिंग यूनिवर्सिटी में डॉक्टर पैदा नथो थी सघे, डॉक्टरनि यूनिवर्सिटी में इंजीनियर पैदा नथो थी सघे, त पोइ मदरसनि खां इहा डिमांड करणु त मदरसनि में डॉक्टर इंजीनियर पैदा छो था थियनि, इहो ग़लति आहे। अलबत्ता जिते ज़रूरत हूंदी मदरसा उन्हनि जो इज़ाफ़ो थींदो, इज़ाफ़ो थिए बि पियो, लेकिन कानून जे दायरे जे अंदरि असां कानून जो एहतराम कंदे मदारिस जो इज़ाफ़ो कयो आहे ऐं कयूं था। अच्छा, सरकार जो इहो बि मौक़िफ़ आहे त जेके रजिस्टर थियल मदरसा आहिनि उन्हनि खे मॉनिटरिंग जे लाइ कोई बि उन्हनि जे तरफ़ां का कमेटियूं क़ाइमु थियल न आहिनि, न वरी को सर्वे थियल आहे त केतिरा माण्हू अंदरि केरु आहिनि ऐं कीअं पियो उन्हनि खे जेको आहे तालीम जो सिलसिलो ॾिनो वञे या उते कहिड़ी सूरत हाल आहे, त यकीनन मतिलबु उन्हनि इहो ख़दशो ज़ाहिर कयो त भई इन्हनि मदरसनि में बि इन क़िस्म जा एलिमेंट्स जेके आहिनि उहे परवान चढ़नि था ऐं उन्हनि खे हथी ॾिनी वञे थी। हिकु त सरकार जो इहो मौक़िफ़ ग़लति आहे। मुंहिंजा जेका मदरसा आहिनि जमीयत उलमा इस्लाम सां वाबस्ता मदरसा, उहे हिकिड़ी बोर्ड सां मुंसलिक आहिनि। उहा बोर्ड आहे विफ़ाक़ुल मदारिसिल अरबिया पाकिस्तान, ऐं उहा बोर्ड हुकूमत पाकिस्तान सां रजिस्टर्ड बोर्ड आहे, मनसलक बोर्ड आहे। हर ॾींहुं उते मीटिंग थिए पई, असांजो पूरो रिकॉर्ड विफ़ाक़ुल मदारिसिल अरबिया में मौजूदु आहे ऐं हुकूमत जॾहिं बि विफ़ाक़ खां रिकॉर्ड घुरियो आहे विफ़ाक़ उन्हनि खे रिकॉर्ड मुहैया कयो आहे। लेकिन उन खां हटी करे मॉनिटरिंग करणु घुरिजे, इदारनि जी मॉनिटरिंग थियण बि घुरिजे ऐं मॉनिटरिंग जे लाइ असांखे एतिराज़ बि न आहे। लेकिन थाणेदार न, वर्दी वारा, बग़ैर वर्दी वारा सिविल माण्हू डंडे जे ज़ोर ते मूंखां जेकॾहिं डेटा वठंदा त पोइ छा इहा पाकिस्तान जो कानून हिन जी इजाज़त ॾे थो? मां पाकिस्तान जो शहरी आहियां, पीस अमन कमेटी जो मेंबर आहियां, मुंहिंजी हर जमात जो कारकुन हर ज़िले में पीस अमन कमेटी जो मेंबर आहे, मुंहिंजा उहिदेदार मेंबर आहिनि। छा थियणु त ईअं घुरिजे हा त असां सां हुकूमत मीटिंग करे हा, हर ज़िले सतह ते मीटिंग करे हा, असां कोऑपरेट कयो हो, कयूं था, कंदासीं। असां चाहियूं था त मुल्क जे अंदरि अमन अमान जी फिज़ा क़ाइमु थिए ऐं अमुन जा सभ खां वॾा दाई, मां दावा सां चवां थो त आलिम आहिनि। आलिमन तमाम भी जुम्मन जूं तकरीरूं ॿुधो था, ईदन जूं तक कंहिं आलिम डंडे खणण जी ॻाल्हि कई आहे, कंहिं आलिम दहशतगर्दी जी ॻाल्हि कई आहे? भला उन्हनि भोतारनि वॾेरनि ख़ाननि ऐं नवाबनि जे जेको आहे ओताकुनि ऐं उन्हनि जे बंगलनि जी तलाशी छो थी वरिती वञे, जिते रोड तां जेको आहे फुरियूं करण वारा उन्हनि जे उते वेठा आहिनि, पनाह वठनि था, क़तल करण वारा उते पनाह वठनि था, क़बाइली 300, 200, 800 माण्हू मारण वारा उन्हनि वॾेरनि जे ओताकुनि ते वेठा आहिनि। छा उहा दहशतगर्दी कोन्हे? छा उन्हनि जे ख़िलाफ़ कोई आवाज़ कोन्हे? उन्हनि जे ख़िलाफ़ कोई कानून कोन्हे? कानून आहे त सिर्फ़ मस्जिद ऐं मदरसे जे लाइ, कानून आहे त सिर्फ़ दीन जे लाइ ऐं दीनदारनि जे लाइ। इहो यकतरफ़ा कार्रवाई असां मञण जे लाइ तयारु न आहियूं, अलबत्ता ताउन करण जे लाइ तयारु आहियूं। बार बार असां हुकूमत खे चऊं था वेहो ॻाल्हायो, हीउ मुल्क जेतिरो तव्हांजो आहे ओतिरो असांजो आहे, जेतिरो तव्हांखे अमुन थो घुरिजे ओतिरो असांखे थो घुरिजे, लेकिन हिकु तरीक़े सां कानून जे दायरे जे अंदरि असां मुकमल रिपोर्टूं तव्हांखे ॾियण जे लाइ तयारु हूं, डंडे जे बलबूते त न। इन क़िस्म जी ॻाल्हि कई अथव न, जीअं लाउड स्पीकर एक्ट जेको आहे सो क़ाइमु थियो आहे, त उन में इहे एतिराज़ात आहे त माण्हू जॾहिं ख़ुतबो ॾियनि था या जुमे जी निमाज़ में जॾहिं इन क़िस्म जी ॻाल्हि थिए थी त हर को जेको आहे उहा पंहिंजी तशरीह थो करे ऐं पोइ उन सां जेको आहे सो नफ़रतूं फैलनि थियूं। इनखे जेको आहे कीअं रिफाइन कजे? हाणे कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद जी तशरीह मां रहमान मलिक खां पुछां अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन कीअं पढ़ा? काइम अली शाह मूंखे ॿुधाईंदो। ज़ाहिर आहे डॉक्टर खे छॾे तव्हां मरीज़ खे इंजीनियर ॾे वठी वेंदो त साह खणंदुसि, जेकॾहिं आर्किटेक्ट खे छॾे नक्शो डॉक्टर खां ठाराईंदो त बिल्डिंग जो बेड़ो ग़रक़ कंदो, जेकॾहिं आलिम खे छॾे दुनियादार खां दीन जा मसला पुछंदो त बेड़ो ग़रक़ कंदो। ज़ाहिर आहे मसला इहे मौलवी ॿुधाईंदा। अलबत्ता लाउड स्पीकर एक्ट उन जे हवाले सां बि मुंहिंजो साॻियो ई मौक़िफ़ आहे त मां लाउड बंदि करण जे लाइ तयारु आहियां, लेकिन डंडे जे बुनियादनि ते न, निगोसिएशन जे बुनियादनि ते। मूंसां ॻाल्हाइनि, मूंसां अची वेहनि, ऑल पार्टीज़ घुराइनि, सभिनी जमातुनि खे घुराइनि, सभ खां पहिरियां लाउड स्पीकर एक्ट ते सही मां कंदुसि, उन खां पोइ ॿियनि जमातुनि खां कराइनि, लेकिन कानून जे दायरे जे अंदरि रही करे डंडे जे बुनियादनि ते न। मतिलबु उन में जेको आहे तव्हांजो चवण इहो आहे त सभु जेको आहे उन ते मुतफ़िक़ थियनि त पोइ इहा शइ थिए, भाई अकेले सिर्फ कंहिंखे टारगेट न कयो। यकीनन मां पोएं हफ़्ते मुत्तहिदा मजलिस अमल जो इजलास, गैर फ़ाल मुत्तहिदा मजलिस अमल जो इजलास कराची में को ठाहियो, जमीयत उलमा इस्लाम जे सदारत हेठि थियो। उन में बि तमामु जमातुनि खे मां इन ॻाल्हि ते क़ाइल कयो आहे ऐं तमामु जमातूं मुंहिंजे इन मौक़िफ़ सां मुतफ़िक़ आहिनि त हुकूमत सां ताउन कयो वञे, ताउन करायो वञे, लेकिन डंडे जे बुनियादनि ते न, निगोसिएशन जे बुनियादनि ते, कानून जे दायरे जे अंदरि रही करे। कानून जी लताड़ण जी जेकॾहिं मूंखे इजाज़त न आहे त पोइ एसपीअ खे, कमिश्नर खे, पोइ वर्दी वारनि खे, बग़ैर वर्दी वारनि खे बि कानून लताड़ण जी इजाज़त न आहे। नाज़रीन, राशिद मोहम्मद सूमरो सां असांजी ॻाल्हि ॿोल जारी आहे। नंढड़े ब्रेक खां पोइ वापसि अचूं था, असां सां गॾु रहिजो।